तव्हां चवंदो भैया मां त हिते 4 पकोड़ा रखिया, चारई जा चारई पिया आहिनि, भॻवानु कहिड़ो पकोड़ो खाधो, खाधो कि न खाधो, खाधई त वरी हिकिड़ो गायब छो न थियो। त संत चवनि था भॻवानु भाव जे द्वारा ग्रहण कंदा आहिनि, भावग्राही जनार्दन। तव्हां भाव सां रखियो न त उन्हनि भाव सां खाधो। पकौड़े में कटौती न ईंदी, लेकिन भॻवानु प्रसाद ज़रूरु स्वीकार कंदा। चवनि था जीअं तव्हां हिकिड़ो वीडियो तव्हां कंहिंखे मोकिलींदा आहियो, हा, हिकिड़ो वीडियो खणी करे कंहिंखे सेंड कंदा आहियो, मान लो कोई सुठो भॼन जो वीडियो तव्हां मूंखे मोकिलियो, ठीकु आहे, उहो वीडियो मूं वटि पहुतो, पर छा तव्हां वटि डिलीट थी वियो छा? तव्हां वटि बि आहे न व्हाट्सएप में गैलरी में, हरे राम हरे कृष्ण, अब मूं वटि बि पहुची वियो, तव्हां वटि बि पियो आहे, तव्हां वटि वियो कोन, अब मूंखे मिली वियो। भॻवान बि अहिड़ा जादूगर आहिनि, तव्हांजी रोटी खुटंदी कोन, भॻवान बि भोग लॻाए वठंदा, भॻवान स्वीकार बि करे